अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक ऐं खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों असां तव्हां सां अॼु ॻाल्हि करण वारा आहियूं तकरार ड्रामे जे बारे में। इन तफ़सील ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं अमीं असांजे चैनल ते नवां त ज़मीर जमाली चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। दोस्तों मीर ऐं मूसा भावल खान जे तरफ़ दोस्ती जो हथ वधाईंदा ऐं उन सां ठाव कंदा, पर हू हिननि सां ठाव कोन कंदो ऐं हुननि सां नाराज़ थींदो ऐं भावल खान हाणे मूसा सां ॻाल्हाइण छॾे ॾींदो ऐं सिजावल खान पंहिंजा माण्हू मोकिलिया आहिनि मीर जे तरफ़ ऐं मीर खे हू मञाए वठी वेंदा ठाह जे तरफ़। सिजावल खान पंहिंजी संगत खे ठाहिण में कामयाबु थी वेंदो ऐं ॿिए पासे रस नवाब खान मूसा ऐं मीर सां हिकु अहिड़ी रांदि खेॾींदो जो हू धार थियण में मूसा ऐं मीर खे धार थियण में पूरी कोशिशि लॻाईंदो, मतिलबु पूरी ज़ोर लॻाईंदो ऐं उन जे करे वक़्त खे इस्तेमालु कयो वेंदो। वक़्त खे हिते घुराए वक़्त खे सॼी हलावाल ॾींदो त तूं मीर जी भेण हितां वठी वञ, भावल खान जे घर अगवा करे रख। जीअं मीर खे ख़बर पवे त हिन खे अगवा करण वारो मूसा ऐं भावल खान आहिनि। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।